नाज़रीन, दोदापुर भरसां ॻोठ रसूल बख्श विरोही जो गर्ल्स स्कूल ज़बून हालीअ जो शिकार है, जॾहिं त स्कूल में बिजली, पानी ऐं वॉशरूम्स की सहूलियत न हुजण सबब शागिर्दियाणियुनि तोड़े उस्ताद तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। ॾिसूं था बशीर अहमद कचोहर जी रिपोर्ट। दोदापुर भरसां ॻोठ रसूल बख्श बिरोही जो गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल ज़ुबूनाल बणिजी वियो आहे। सहूलियतुनि जी खोट सबब मासूम शागिर्दियाणियूं ऐं उस्ताद सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। साल 2021 में तामीरात लाइ मंज़ूर थियल स्कूल जो कमु ठेकेदार 2022 में अध में छॾे गाइब थी वियो। उस्ताद ऐं शागिर्दियाणियूं परेशानी जो शिकार बणियल। उन हवाले सां गर्ल्स स्कूल जे शागिर्दनि, उस्तादनि ऐं ॻोठाणनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवण हो त स्कूल 2020 खां कम रुकिजी वियो आहे, बिल्डिंग अध ते रहिजी वियो आहे। अॼु ताईं न को ठेकेदार जी कमु कंदो आहे। असांजे स्कूल में पाणी जो सहूलियत बि न आहे। ॿार नंढियूं नियाणियूं आहिनि, न लैट्रिन जो सहूलियत आहे, न रांदि जो सहूलियत आहे, न चौधीवारी आहे। असां पंहिंजे घरां थोरो कुझु कयोसीं। ॿार ग़रीब आहिनि, उन वटि बि पैसा न आहिनि जो उहे पंहिंजा घरां पंहिंजे लाइ पाणी जो बोतल खणी अचनि। हिते ॾाढी तकलीफ़ आहे, गर्मी हूंदी, पखो बि न आहे स्कूल में, पानी जो सहूलियत भी ना है, पखे जो सहूलियत भी ना है। ठेकेदार भी कम नथो करे और सरकार भी कुछ भी नथो करे। सबक पहिरियों गीत जागर जी गायूं जो तो तणा मींहं वसाए बागन में जो अम्ब पचाए वे सब रंगे जो पाराए न पचाए गाओ पाए समय जो तारा के माल के सब संगीत दारा साईं जी समझ प्यारा हुए धरती ते इसरार जोड़िया साईं सब संसार वंटन बूट धनी उपाया किस्म किस्म पन्न बनाया गुल फुल में वाकीन गुजार जोड़िया साईं सब संसार उबड़े तोड़े नजर करे सिचन ते पिंडान धरे सोनी तारन संधी कतार जोड़िया साईं सब संसार। ठेकेदार आहे सुमरो इल्ताफ़ इहो वरी पंहिंजो मौक़िफ़ बदिलाए थो। इहो अॼु ताईं जेको कमिरो ठाराए पियो इहो मींहनि खां अॻु में जेतिरो तयारु कई त बसि वरी गुम थी वियो। अॼु ताईं वरी ज़ाहिर ई कोन्हे। तव्हां पाण घुमी ॾिठो हिन ॿाहिराड़ी वारे माहौल में तक़रीबन 165 जी हाज़ुरी आहे। इन मां तक़रीबन 90% हाज़ुर आहिनि। असांजो मुतालबात आहे असांजे स्कूल खे बुनियादी सहूलियत ॾिनी वञे। उस्तादनि ऐं ॻोठाणनि जो चवणो हो त ॻोठ रसूल बख्श बिरोही जे गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल रिपेयरिंग लाइ मंज़ूर थियण बाद ठेकेदार अल्ताफ़ सुमरो संदसि कमु अध में छॾे गाइब थी वियो आहे। स्कूल जो कमु मुकमिल न थियण सबबि शागिर्दियाणियूं उस्ताद सख़्त तकलीफ़ुनि जो शिकार बणियल आहिनि। हुननि निगरान वज़ीर आला सिंध तालीम खाते जे आला ऑफिसरनि ऐं वर्कस डिपार्टमेंट खां पिणु मुतालबो कंदे चयो आहे त ठेकेदार ख़िलाफ़ कार्रवाई करे 2 सालनि खां बंदि पियल स्कूल जो कमु मुकमिल करायो वञे ऐं स्कूल में घुर्बल सहूलियतूं पाणी ऐं बिजलियूं मुहैया करे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। कैमरा टीम सां गॾु बशीर अहमद कटवर, आवाज़ TV न्यूज़, दोदापुर।